नाज़रीन, कराची में धरती टीवी ऐं सोब मीडिया ग्रुप जे ऐलान संजीवद जिंदाबाद जे सिरे हेठ सकाफ़ती ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाए पियो वञे। नौजवान ॿार तोड़े वॾा सकाफ़ती रंगनि में रंगियल आहिनि। हर पासे सकाफ़ती रंग निकिरी पिया आहिनि, जिते क़दीम सिंध जी अज़ीम सकाफ़त के भेटा पेश कई पई वञे। उन हवाले सां कराची खां धरती टीवी जो चीफ रिपोर्टर इमदाद सुमरा असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे। जी इमदाद। जी बिल्कुल ॿुधाईंदा हलूं त अॼु कराची में जेका आहे मुख्य तकरीब सकाफ़त जी मुख्य तकरीब कराची प्रेस क्लब ॿाहिरां थी रही आहे। हिन वक़्तु असां कराची प्रेस क्लब ॿाहिरां गवर्नर हाउस रेड ज़ोन पिणु मौजूदु आहियूं, जिते हिन वक़्तु सकाफ़त जे हवाले सां मुख़्तलिफ़ स्टॉल्स लॻा विया आहिनि, जिते टोपियूं अजरक ऐं सिंधी लिबास जेके आहिनि उहे हिते स्टॉलनि ते पियल आहिनि। काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हिते हिन सकाफ़त तकरीब में शामिलु थियण लाइ पहुता आहिनि। अचो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो कहिड़ो मौक़ुफ़ आहे। अगरि छा चवंदो सकाफ़त जे हवाले सां? सकाफ़त ॾियारो असां भरपूर तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं। पूरी सिंध ऐं पूरी दुनिया खे इहो पैगाम ॾींदा आहियूं त असां सिंधी अमन परस्त आहियूं ऐं अमन सां ऐं मोहबत ऐं भाईचारे सां हर हिक सां हर क़ौम सां रहणु पसंदि कंदा आहियूं। बिल्कुलु नाज़रीन, हिकु ॿियो बि जेको आहे सकाफ़त ॾियारे जे हवाले सां आवाम जेका आहे माण्हू जेके उहे मौजूदु आहिनि, उनखां पुछा कंदासीं सकाफ़त जे हवाले सां छा चवणु चाहींदो सकाफ़त जे बारे में? साईं अल्हम्दुलिल्लाह, जीअं त असांखे वॾी वधि में वधि ख़ुशी आहे, छो जे असांजे हिन सिंध जो अॼु कल्चर डे आहे, जेको वॾे जोश ऐं जज़्बे सां सिंध जे गादी वारे शहर कराची में बि अल्हम्दुलिल्लाह मल्हायो थो वञे। ऐं असां धरती टीवी वारनि जा वधि में वधि शुक्रगुज़ार आहियूं जो सिंध जिंदाबाद। बिल्कुलु सिंध जिंदाबाद जो चवण जो त अॼु मुहाणा जेको आहे वॾी रैली जी सूरत में हिते कराची प्रेस क्लब ॿाहिरां मुख्य तकरीब में शिरकत कंदा। हिन वक़्तु सकाफ़त जे हवाले सां कराची प्रेस क्लब ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके आहिनि उहे पिणु सख़्तु कया विया आहिनि। जी